लेखक मोहम्मद खान अबड़ो जे पीपल्स पार्टी जी सियासी ऐं जमहूरी जिदोजहद जे हवाले सां लिखियल किताब दी ट्रेवल ऑफ ट्रुथ जी महूरती तकरीब कराची जे मक़ामी होटल में कोठाई वई। तकरीब जो ख़ासि महिमान अॻूणो वज़ीर आज़म ऐं पीपी अॻुवाण राजा परवेज़ अशरफ हो। उन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ चयो त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे ऐं हू पिणु हिते ॼाओ आहे। राजा परवेज़ अशरफ चयो त मोहम्मद खान अबड़ो बहितरीन लेखक आहे। हिन पीपल्स पार्टी जी जिदोजहद शहीदनि जी ख़िदमत ऐं उन्हनि जे कुर्बानीनि ते खुली लिखियो आहे। आज के दौर में हर दौर में सच लिखना, सच सुनना और सच समझना, सच बोलना, ये वाकई बड़े बड़े कारनामे हैं। मुश्किल काम होता है, लेकिन बहरहाल सच सच है। वो आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों वो सामने आ ही जाता है और फिर मखलूक खुदा उसको तस्लीम कर लेती। अबड़ो साहब ने पाकिस्तान पीपल्स पार्टी के हवाले से, हमारी क़यादत की जदोजहद के हवाले से, बानी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद जुल्फ़कार अली भुट्टो की ज़िंदगी, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की ज़िंदगी, उनके कारनामे, जनाब आसिफ अली जरदारी साहब और जनाब बिलावल भुट्टो जरदारी साहब, सब पर अपने कलम से बहुत खूबसूरत अंदाज, सच्चाई के साथ, हकीकत पसंदी के साथ उन्होंने जो कुछ लिखा, वो मैं समझता हूँ कि पीपल्स पार्टी का भी एक सरमाया है। और मैं अगर ये कहूँ कि मोहम्मद खान अबड़ो जो हैं वो पाकिस्तान पीपल्स पार्टी के एक तारीखदां मुअर्रिख हैं, तो ये भी सच होगा। किताब जे लेखक मोहम्मद खान अबड़े मेहरा टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हुन इन किताब खां अॻु बि केतिरा ई मजमूआ सहेड़िया आहिनि। हीअ किताब 72 आर्टिकल खे सहेड़े लिखियो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जी जिदोजहद ऐं कुर्बानीनि बाबति मुख़्तलिफ़ अख़बारनि में लिखियल कालम शामिल आहिनि। हिन में जेके कालम आहिनि से उर्दू आहिनि जंग में, ऐं उहे कालम आहिनि जेके पीपल्स पार्टीअ जे जिदोजहद ते लिखिया विया आहिनि। त उन्हनि खे मूं कंपाइल करे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करे ऐं किताब सूरत ॾिनी आहे त जीअं तारीख़ में, हिस्ट्रीअ में इहा शइ क़ाइमु ताईं रहे। जॾहिं को माण्हू रिसर्च करे त हुनखे मवाद मिली सघे। आर्टिकल 72 आहिनि तक़रीबन, 72 आर्टिकल आहिनि। न के किताब शिकिल में आहिनि, के मूं जेके कावश में मुंहिंजा कालम अचनि था उन जा 3 या 4 किताब उहे छपिजी चुका आहिनि ऐं 3-4 किताब पाइपलाइन में आयो पियो कान। जेके बि कालम अचनि था उनखे कंपाइल करे किताब सूरत ॾिनी वञे, पोइ उनमें मां अलॻि अलॻि कंदो आहियां जेके मौज़ू हूंदा आहिनि, त जीअं को बि अॻिते हली को उन ते रिसर्च करणु चाहे त हुनखे किताब में सभु शइ मिलनि। उन मौक़े ते मेहरा टीवी सां ॻाल्हाईंदे डायरेक्टर जनरल सिंध एंटी करप्शन इम्तियाज़ अली अबड़ो, डायरेक्टर एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट हक नवाज़ शर डॉक्टर शेर मेहराणी, अॻूणे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी, एडवोकेट सईद गुलाम शाह, अॻूणे डीसी दादू मुख़्तियार अली अबड़ो ऐं ॿियनि चयो त मोहम्मद खान अबड़ो बहितरीन लेखक आहे। हीअ किताब तारीख़ी तनाज़ुर में लिखियो आहे। साईं, अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त असां मोहम्मद खान अबड़े साहब जे किताब जी मुहूरत ते बीठा आहियूं। मोहम्मद खान अबड़े साहब माशाल्लाह हिकिड़ी जामे कलेक्शन किताबनि जी ॾिनी आहे, पर हिन दफ़े हे जंहिं मुख़्तलिफ़ स्टाइल में, मुख़्तलिफ़ सिन्फ़ में आयो आहे, जंहिंमें हिन जंग जे मुख़्तलिफ़ आर्टिकल्स जो, मुख़्तलिफ़ सालनि जो सुठो मवाद जेके सिंध ते ख़ासि तौर ते इशूज़ हुआ उन्हनि जी ट्रांसलेशन कई आहे असांजा विंदुनि लाइ, त जेके माण्हू इंग्लिश में सुठे नमूने मसइलनि सां उजागर थी सघनि। सो ही हिकिड़ी डिफरेंट सिन्फ़ उन अॻ में जेका हिन सिन्फ़ ते ॿियनि कमु कयो आहे, पर हिन पहिरियों दफ़ो उन ते कमु कयो आहे। ॾाढो बहितरीनु मजमूओ आर्टिकल्स जो, ऐं असां मुबारकबाद था ॾियूं ऐं इन दुआ सां गॾु त मोहम्मद खान अबड़ो साहब सिंधी अदब लाइ ऐं जेके ट्रांसलेशन या जेके आतम किथा या ॿिया हुन जा किताब आहिनि उन ॾाढी पज़ीराई वरिती आहे। मोहम्मद खान अबड़ो साहब हिकिड़ो सुठो अदीब, नक़ाद, रिसर्चर ऐं सोसाइटी जे हवाले सां हिकिड़ो पारखू आहे। उनजा काफ़ी किताब आहिनि। जेको हे किताब आहे उनमें उनजा जेके मुख़्तलिफ़ आर्टिकल्स हुया मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स में लिखियल आहिनि ऐं उहे इंग्लिश में लिखियल आहिनि। असल में उनजो जेको ऑब्ज़र्वेशन आहे या सोसाइटी खे जंहिं अंदाज़ सां उहो ॾिसे थो, उन पंहिंजी अखि सां शयुनि खे परखण जी कोशिशि कई आहे। किथे उन्हनि फैक्चुअल शयूं ॿुधायूं आहिनि, किथे सोसाइटी जे इशूज़ खे ट्रेस कयो आहे। त ओवरऑल अबड़ो साहब हिकिड़ो सुठो अदीब, पारखू ऐं सोसाइटी में जेके इलनेसिस आहिनि या इशूज़ आहिनि उनखे हुन ॾाढो सुठो पोर्ट्रेट कयो आहे। अहिड़े नफ़्सा नफ़्सी जे दौर में किताब लिखणु, उनजी कंपाइलेशन करणु, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करणु हिकु जिहाद आहे। इन में मोहम्मद खान अबड़ो साहब खे असां एप्रिशिएट कयूं था। मोहम्मद खान अबड़ो हिकिड़ो ॾाढो राइटर आहे। हुन जेके मौजूदा हालतूं आहिनि ख़ासि तौर उन्हनि खे तारीख़ी तनाज़ुर में ॾिठो आहे। त अॼोको ही किताब
इन हवाले सां इंतहाई अहम आहे त तारीख़ी तनाज़ुर बि इन्हनि में मौजूदु आहे, हालात हाज़िरा बि आहे, त मसइलनि जो ईअं सम्झो त इबियास बि आहे, त उन्हनि मसइलनि जो तदारक बि इन्हनि में मौजूदु आहे। त चइनि हवालनि सां इंतहाई अहम किताबु आहे। ख़ासि तौर ते आऊं नौजवाननि खे चवंदुसि हू ही किताबु ज़रूरु पढ़नि, छाकाणि त हिन में जेके हुननि खे मसइला दरपेश आहिनि, हुननि खे जेका ॼाण घुरिबल आहे उहा मौजूदु आहे। तुर्त हुन जी उर्दू कालमनि जो तर्जुमो आहे ऐं हिन जेके शयूं लिखियूं आहिनि करंट इशूज़ ते उहे तमामु जेके आहिनि से उन जेको हीउ दौरु आहे उनखे तमामु छुहनि थियूं। ख़ासि तरह जेके मसइला आहिनि तंहिंजी निशानदेही कई आहे। ऐं जनरली हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त मोहम्मद ख़ान अबड़ो उहो माण्हू आहे जंहिं ज़िंदगीअ में वॾी जिदोजहद कई आहे। हुनजी आत्मकथा ताईं पढ़ी ॾिसो आबीती त हुन मज़ूर थी कमु कयो आहे। अॼु जेकॾहिं जंहिं मंज़िल ते आयो आहे त इहा ख़ुदि नौजवान लाइ हिकिड़ो सबक़ु आहे त माण्हू जेकॾहिं महिनत करे त उनखे उनजी मंज़िल मिले थी। बेहतरीन किताब है इन हवाले से जो मुख्तलिफ सब्जेक्ट्स से मुख्तलिफ मज़मूननि ते पंहिंजी सम्झार वितार हिन जेको आहे सो हुन ते तक़ाबुली जाइज़ो वरितो आहे। सियासत जो, पीपल्स पार्टी जो, अपोजिशन जो ऐं लोकल सियासत जो, इंटरनेशनल सियासत जो, उन हवाले सां काफ़ी इंफॉर्मेटिव आहे, यानी काफ़ी इंफॉर्मेशन तव्हांखे यकजा मिलंदी। उन हवाले सां मुनासिब किताब आहे। खान अबड़ो आउं सम्झां थो त तमामु वॾी शख़्सियत आहे। हू हिक ई वक़्त ते जेको आहे सो कामयाबु ऑफिसर बि रहियो आहे ऐं हिक ई वक़्त ते कामयाबु सोशल वर्कर ऐं उन सां गॾु पॉलिटिकल वर्कर ऐं वॾो राइटर आहे। हुन पंहिंजे ज़िंदगी में तमामु घणा किताब लिखिया आहिनि। ही द ट्रेवल ऑफ ट्रुथ जेको आहे हिकिड़ो तमामु वॾो कामयाबु किताबु आहे जेको पाण जंग अख़बार में जेके जंग अख़बार में कालम लिखंदो आहे उन्हनि खे ट्रांसलेट करे हुननि जेको आहे सो किताबु छपायो आहे। तव्हां ॾिसो न हुन जे कालमनि जी इहा ख़ासियत आहे त उहे कालम बज़ाते ख़ुदि भले खणी करंट अफेयर ते हुजनि ऐं रोज़मरह जा जेके सियासी मुआशी समाजी ऐं ॿिया मसइला पैदा थियनि था उन्हनि सभिनी खे हुन बयानु त कयो आहे, पर उनजी ख़ासियत इहा आहे त उन्हनि सभिनी कालमनि जो महवर जेको आहे सो सिंध जे मसइलनि जो, सिंध सां लाॻापियल जेके इशूज़ आहिनि उनखे खयो आहे। महूरती तक़रीब खे लेखक यूसुफ शाहीन, चौधरी यासीन, मोहम्मद अली शाह ऐं मिर्ज़ा अख्तियार बेग समेत ॿियनि ख़िताब कयो, जॾहिं त अदब सां चाह रखंदड़ मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई।